मज़ा जे हवाले सां मुख़्तलिफ़ सिलसिला जेके ज़िंदगीअ में हिन समाज में असां ॾिसूं था उहे महफ़ूज़ करे अवां ताईं मज़ा जे रंग में पेश कंदा आहियूं। उन ई हवाले सां खोड़ सारा फ़नकारनि जा बि हवाला थियनि था, आम ज़िंदगीअ में आम माण्हुनि जा बि थियनि था। पर मां सम्झां थो त DC साहिबु जॾहिं खां वठी दादूअ में आयो आहे त को बागड़ी ताईं हुन वटि कोन आयो आहे। पर मां सम्झां थो त ईअं थींदो त कुझु ॾींहंनि में जे न आयो आहे त अची वियो हूंदो, अची वेंदो, ऐं जे अची चुको आहे त ईअं ई हूंदो। हुनजो अंदाज़ कहिड़ो हूंदो, कहिड़े अंदाज़ में हुन DC साहिब खे दाह ॾिनी हूंदी या फ़ैसिले लाइ हुनखे जेको DC साहिब खे चयो हूंदी हुनजो अंदाज़ कहिड़ो हूंदो। ए साईं वॾा पर न जेको जेको हुमरी पुट जीनाणी दफ़्ते वरी हैदरी न ॾिनी। ए साईं वॾा पर तूं बापो ही वटो मुंहिंजी नंढी नाणी खे ढगा ॾींदा किरी पई। ए नंढी नाणी खे ढगा ॾींदा किरी पई, नंढी नाणी खे ॾाढा धक लॻा किरी जो कोई दाद फरियाद न। बागड़ियुनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, पर जोगियुनि जो वरी हुन खां थोरो मुख़्तलिफ़ आहे। जोगी वरी ढारो विझंदो आहे ऐं हुनजे ढारे विझण जो पंहिंजो कमाल आहे। हाणे जोगी कहिड़े अंदाज़ सां ढारो थो विझे ऐं हू लफ़्ज़ कहिड़ा थो चवे। हाणे ढारे विझण लाइ जोगी थो अचे, अम्मा जी ढारो विझा अम्मा, ओ मां जी अम्मा जी ढारो विझा अम्मा। अम्मा ढारो थी विझराए, ढारो कीअं थो पवे? अम्मा हथु ॾिनो आहे, जोगीअ ढारो कढियो आहे। हाणे ढारो थियो, ढारो मतिलबु फ़क़ीर सचा पीर सचा थियणी। अम्मा जी तुंहिंजो वक़्तु खुले ईअं खुले जीअं डुले मुले। ढारू मतिलबु फ़क़ीर सचा पीर सचा थियणी। अम्मा जी खजी जी पाड़ में सत बाल हुलवाण कपिड़ो टे पा बर्फी मिठाई रखे पियो पाण हली वञे। जोगी फ़क़ीर दुख दूर करे। ढारू मतिलबु फ़क़ीर सचा पीर सचा थियणी। अम्मा जोगियुनि जो पंहिंजो अंदाज़ आहे, पर ताड़ी घटि आहे, हिकिड़ी ताड़ी वॼणु खपे। हाणे महिरबानी। मंदूर सखीराणी असांजो ख़ूबसूरत फ़नकार, उहो फ़नकार जंहिं ते सॼी सिंध खे नाज़ आहे। ख़ुदावंद करीम हुनजे गले में एॾो मिठास ॾिनो आहे ऐं असांखे इहो फ़ख़्रु आहे त उस्ताद बुखारी जे गीतनि खे असांजे हिन फ़नकार जे अंदाज़ सां ॻायो आहे। ॿियो को मिसाल कोन थो मिले। मंदूर सखीराणी साहिबु हिकिड़ी महफ़िल में पंहिंजे अंदाज़ सां ॻायो पिए त आरिफ लोहार जो पीउ आलम लोहार हुन वक़्तु चिमटे ते ॻाईंदो, उहो महफ़िल में वेठो। हाणे मंदूर सखीराणी साहिबु ॾाढो सुरीलो आवाज़ु आहे, आउं सिंगर त न आहियां, पर कहिड़े अंदाज़ सां ॻाए थो ऐं पोइ हुनखे आलम लोहार कीअं थो ॻाए चिमटे ते। दुनिया हो दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसणु मूंॾे नेण लॻणु, मूंॾे नेण लॻणु, मूंॾे नेण लॻणु, मूंॾे नेण लॻणु। हो दुनिया ॾाढी साड़ोली ॾींदई कान ॾिसणु मूंॾे नेण लॻणु, मूंॾे नेण लॻणु। हाणे लांचे वारो फ़नकार अचे थो ऐं छा ॻाल्हाए थो ऐं कीअं ॻाए थो। ओ भाई जी ॻाल्हि सुण, मंदूर सखीराणी साहब जड़ा गाना है तो मैं गावांगा। और वह सिंधी गानो है, तू के गाइंदे? मैं जी मैं गावांगा। हाणे चमटे ते गाए दो। मुंडे नेण लॻण वो जानी, मुंडे नेण लॻण वो जानी। वो सूमत जे तो जादू कियो, चाकर चांडियो सिंधी फ़नकार चई सभु फ़नकार तरक़ी पिया कनि, को इंग्लिश पियो ॻाए, को उर्दू पियो ॻाए, को इंडिया पियो ॻाए, को अलाए छा छा पियो ॻाए। चीरा सां चपड़ी ते हाणे कोन ॻाईंदासीं।
मां जो आहे चपड़ीअ ते न ॻाईंदे पोइ छा ॻाईंदे? चई मां उर्दू गानो ॻाईंदुसि। चाकर चांडियो सिंधी फनकार चपड़ीअ ते ॻाइण वारो उर्दू गानो ॻाए थो, ईअं थो लॻे त सिंधी आहे त उर्दू आहे। हाणे हुनजो अंदाज़ कहिड़ो आहे? मुझे जब किसी सेड़े, मुझे जब किसी सेड़े मोहब्बत नहीं थीड़े, तो रोने की मुझको हैड़े, आदत नहीं थीड़े, आदत नहीं थी मोहब्बत ने हम तोड़े, क्या दिन दिखाए, क्या दिन दिखाए, कहीं वो हंसाए तो कहीं वो रुलाए, कहीं वो रुलाए। फनकारनि जो दोस्तनि जूं फरमाइशूं बि आहिनि। अच्छा बाता जेके आहिनि उन्हनि जो अजीब अंदाज़ आहे। रश में जेको बातो वेठो हुजे, पासे में ॿियो बि बातो हुजे, जहिड़ो पवंदो थी त कंहिं ख़बर ई न पवंदी त को जहिड़ो आहे। ईअं हिकिड़े बाते ॿिए बाते सां का खेचल कई त उहो चएसि पंहिंजे टोन में, पंहिंजे अंदाज़ में, अड़े तूं को मोतवरी आहे मूंसां टिड़ो करी, त पासे में ॿियो वेठो थो अचेसि, हल हल तूं वरी को सुरी रोई आहे। हाणे पहिरियों बातो अचेसि, अड़े मूंसां घणो गोड़ न कर त मां थौशो विढ़ंदा विढ़ंदा थाणे में पहुची था वञनि। पहिरियों बातो वधीक जज़्बाती थी थो वञे, थाणे खे पुलिस वग़ैरह खे ॾिसी वधीक जज़्बाती थी वञे। जो मूंसां घणो गोड़ न कर त मां छॾे न ॾियां सुरोटो, त उहो निमाणो थी थो चए, अड़े ॿार जो न चई चई अड़े चयो ॿार मैं निकितो हिते। ॿ मवाली ऐं हिननि वीचारनि जहिड़ी फिटल हूंदी, हिननि खे सुठी मानी कढाइण नसीब कान थींदी। हिकिड़ी औरत हुजे, हुनजी का बास बासियल हुजे, हुन वीचारी का सुठी मानी ॿिनि मिसकिननि खे खाराइणी हुई। मवाली ॾेई वेठा आहिनि, हुनखे चई बाबा हे मानी खाओ। मवालियुनि खे मानी मिली, हाणे कुंड वठी मानी पिया खाइनि, त साम्हूं हिकिड़ो ॿियो पियो उमिरि अचे। हाणे पहिरियों मवाली ॿिए खे थो चए, हाणे ॻाल्हि ॿुध, इहो वाक़ो पियो अथई मुंहिंजो, सलाह कयूंसि या न कयूंसि? हाणे उहो ॿियो मालियो चएसि, हिकिड़ो दफ़ो सलाह कजांसि, खाए त ठीकु आहे, न कंदो। हाणे इहा सलाह करे वेठा त उहो शख़्स जो त लंघियो, चयो मानी खा। हाणे हो छा चएसि, यार खाई त आयो आहियां, पर हाणे मिड़ई टेस्ट कयां थो। अचे जो मानीअ ते वेठो त हुननि जी सभु मानी खाई हो। त मवालियुनि मां हिकिड़ो मवाली जेको थोरो बखील हो, उन चयोसि, हा ॻाल्हि ॿुध, मानी खाइणी हुजी त असां वटि खाईंदो कर, बाक़ी टेस्ट पंहिंजे घर वञी कंदो कर। मुख़्तलिफ़ फनकारनि जा पंहिंजा मुख़्तलिफ़ स्टाइल, मुख़्तलिफ़ कामयाबियूं, मुख़्तलिफ़ शोहरतूं। जलाल चांडियो जो तमामु वॾो नालो, राग जे हवाले सां, चपड़ी हवाले सां जलाल चांडियो तमामु मशहूरु। चाणका मेडिकल कॉलेज में हिकिड़ो प्रोग्राम हुजे करे असां वापसि पिया अचूं, रस्ते में असांजी बस बीठी, उते हिकिड़ी पोड़ी खीर जो वटो खणी बस अॻिते वधी। बस वारे खे चए थी, ओ अबा अबा अल्लाह हुजे हयाती, ओ मामा मोड़ूं ॿधंदई, अबा बस वारा ॾे ख़बर इन बस में फनकारनि? जी हा मां। पोड़ी मथे चढ़ी, अबा कहिड़ी कुंड में वेठा हो? फनकारनि जो मथां हेॾां वेठा आहियूं। ओ अबा सदको वञां, अबा तव्हां में जलाल चांडियो कहिड़ो आहे? जलाल चयो, मां आहियां जलाल। ओ अबा सदको वञां जलाल, वो अल्लाह हुजे हयाती, अबा जलाल हिन खीरे वटड़े मां हिकिड़ो ढुक त भर। जलाल चांडे खीरे वटे मां हिकिड़ो ढुक भरियो। हाणे पोड़ी वापसि पी वञे। जलाल सरकियुसि, अमां छा ॻाल्हाए, तूं खीर खणी आई, मां हिकिड़ो ढुक भरियो, हाणे तूं वापसि पी वञी। हाणे पोड़ी थी ॿुधाए, अबा जलाल न पुछ,
बच्चा 6 महीनो थियो असांजे घर नंढड़ी किकड़ी ॼाई आहे पा वेचारी जीअं ॼाई आहे त वेचारीअ खे अधरंग जो हिसाब आहे सो असांखे सिविल सर्जन शरफुद्दीन बलोच साहब ॾस ॾिनो त अम्मा नंढड़ीअ खे जेको आहे जलाल जी ओभर प्यार त नंढड़ी हथ हणणु शुरू कंदई महिरबानी